मां पंहिंजो फर्ज़ पूरी ईमानदारी सां थो निभायां, पर सालार ख़ान खे बचाइण वारो उनजो भाउ संगार ख़ान ऐं लाल ख़ान आहिनि, जेके पंहिंजा हुकुम मथे हलाए ऐं मुंहिंजे कम में रुकावट था बणिजनि। त पोइ संघार ऐं लाल ख़ान जे कमनि में मां थी रुकावट बणिजां। मथे खां मथे ॻाल्हाईंदसि, ॾिसूं त पोइ कंहिंजी ॻाल्हि थी हले। तूं हाणे वञी सघीं थो। एक्सक्यूज़ मी सूबेदार साहब, अचो त मां तव्हांखे अॻिते छॾे अचां थोरो प्रोटोकॉल ॾेई। त पोइ हल अॻ में थी। न न, तव्हां पाण पुलिस वारा आहियो, तव्हां पाण वञो, मां खणी त वियां थो। वञो, महिरबानी, मां वियां थो। हयाणी जो धक मारे या खारे ॿाहिरि मलाल थी विया आहिनि, तूं हिते घर में वेठो आहीं। दा वञी ॾिस ॿाहिरि जांच कर, सॼो ॾींहुं घर में वेठो हूंदे छा? वॾी किरकिर अथई, ॿाहिरि जे इहे मलाल थिया न, इन्हनि मलालनि खे मां वञी टारींदमि छा? ॿुधाए। मलाल टार या न टार, पर इहो न विसार त इन मलालनि में मुंहिंजो पुट बि मुख बणियो बीठो आहे। जेॾो थी रोकियासीं इन शेरल ऐं दोधे वारनि खां, रहंदो पुट जो ज़ोर हाणे सॼे ॻोठ में अची सूर्य पुट जी सांवल सामाणियो आहे, जो पराई बाहि में कुॾी काहे पियो आहे। ओ अदी साव न वञे, मां सवेर वञी ॾिसी आयो आहियां सांवल पुट खे। हू ओताक में वेठो आहे दोधे ऐं शेरल वारनि सां, काॾे कोन वियो आहे। हां, काॾे न वियो? बाक़ी दादन वारनि सां जहिड़े ते तूं वियो हैं गॾिजी शेरल वारनि सां। हां ॿुधाए, वञो दा वञो, वठी अचो वञी सांवल खे। ये दोडा फाड़े न ॾिस मुंडा, वञ। अदी दयाणी, अल्लाह ख़ैर कयो आहे, शेरल खे को बाह में गोली लॻी आहे। दयाणी धक मारे या खारे, पोइ इहो शेरल मोह न जुसे वारनि जी गोलीअ में। ख़ैर त गुर, छो मरे शेरल? शेरल मुड़स माण्हू आहे, ॻोठ जी इज़त आहे ऐं ॻोठ जो डर आहे। हा साईं, वॾो ॻोठ जो डर आहे, पाण वञी विड़ी मरे इन जुसे वारनि जे हथां। मुंहिंजे पुट खे छो थो वठी वञे? अदी दयाणी, तोॾे को ॾोह नाहे। अदे मीरल जे मरण खां पोइ तूं बि थोड़ी दीवानी थी पई आहीं। खुदा तुंहिंजे अंदर में ॿरंदड़ बाहि जो मूंखे अहसास आहे, पर हुनजो को भाग भलो आहे। हर भेरे गोलियुनि जी बरसात मां बची थो वञे। चल हाणे उन्हनि जे भॼी निकिरण जूं सभु वाटूं बंदि करे छॾींदो मान। कसम आहे मूंखे पैदा करण वारे जी साथ जो, जेकॾहिं इन दादन वारनि खां सारंग जो पलांद मूं न कयो न, त पोइ मां दो दो सॾाइण छॾे ॾींदुसि। ऐं हाणे जूसे वारनि जे मथां अहिड़ो त कहर बणिजी कड़कंदासीं जो उन्हनि जो लाश ढोइण वारो बि केरु न हूंदो। मेरा बि जीअं दा शेरल, तूं हाणे हीअं कर जो मूंखे जांच लही ॾे त इहे जूसे ऐं दादन वारा कहिड़े ॿिर में वञी लिका आहिनि। अदा शेरल, हाणे तूं बेफ़िक्र थी वे ऐं इहो कमु मूं ते छॾे ॾे। ॾिस मां कीअं जूसे वारनि जा पेरा खणी उन्हनि जे दर ताईं थो पहुचां। हयात तूं ताड़ कर त वारिस ऐं सालार केॾी महिल था निकिरनि ऐं काॾे था वञनि। बाक़ी कमु असांजो आहे, कीअं था दसे विझूं धूड़ मथे में। हा सांवल, मुंहिंजी निगाह हाणे वारिस खान ऐं सालार खान जे मथां रहंदी। खुदा हाणे तूं मूंखे ॿुधा त तूं आख़िर चाहीं छा थो? हिकु धमाको हिकिड़ो वार, जूसे दादन सां गॾु सोढो पीरू ऐं सालार। छो त जेतिरे ताईं इहे सभु न मरंदा न, त मुंहिंजे अंदर में भड़कंदड़ बाहि कॾहिं बि थधी न थींदी। छो त दो धड़को न, तो दहमान न, तो दहशत जो नाव। ॿुधो आहे त तूं अॼु दोधे वारनि सां गॾु मिली चाचे जूसे वारनि खे मारण वियो है। क़िस्मत भली इन खपुर जी जो हर दफ़े मौत जे मुंहं मां बची थो वञे। मतलब त तूं झेड़े खां न मुड़ंदे? तूं छा थी चाहीं त मां पंहिंजे भाउ जो पलांद न कयां ऐं कायर बणिजी वेही रहां घर? मां इहो नथी चाहियां ढोलण। त पोइ छा थी चाहीं कामोरी? मां तोखे थी चाहियां ऐं तूं सारंग जो पलांद थो चाहीं। इन झेड़े में तुंहिंजी चाहत काॾे वई ढोलण? जेको ढोलण मुंहिंजे रस्ते में अची बीहंदो हो मूंसां ॻाल्हाइण जे लाइ, मूंखे ॾिसण जे लाइ सिकंदो हो, अॼु उहो ढोलण तुंहिंजो आहे। हा कामोरी, ही ढोलण सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो आहे, पर मूंखे सारंग भाउ जो बि पलांद करणो आहे।
ढोलण जेकॾहिं इन तकरार में तोखे कुझु थी पियो त मुंहिंजो छा थींदो? तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन आहे साह खां वधि। त पोइ मूंखे कुझु बि न थींदो। जेकॾहिं तुंहिंजी मूं सां मोहबत आहे न त मोहबत कॾहिं बि मरंदी न आहे। साईं नाथ पढ़ो मुझे घरां कपड़ा मटण में थोड़ी देर थी वई। अच रबू तू भी खा। न साईं न मां तव्हां कीअं खावां? छो असां कैद में आहियूं तॾहिं तूं असां सां न खाईंदा आहियूं पुलाव? न साईं इहा ॻाल्हि न आहे। त ॻाल्हि छा आहे रबू? भला ॻाल्हि इहा आहे त किथे साईं ऐं किथे मां। जी इहा ॻाल्हि आहे रबू त पोइ मां तोखे पंहिंजे हथनि सां खाराईंदसि। पोइ त फ़र्क़ु ख़तम न। अच अच मां तोखे पंहिंजे हथनि सां खारायां। साईं हा हा अच अच वे खा। अल्लाह सची साईं? हा सची। ऐं हर हर मूंखे साईं न सॾींदो कर। मुंहिंजो नालो बाक आहे ऐं मां हाणे तोखे रब नवाज़ सॾींदसि। हा न रब नवाज़? हा साईं। हे ॾिस वरी साईं। अच अच पहिरियां पुलाव त खा। साईं तव्हां पुलाव खाओ त मां तव्हां लाइ पाणी भरे अचां। रबू इहो जेको तूं पाणी विसारे ईंदो आहे न इहा ॻाल्हि मूंखे तुंहिंजी ॾाढी वणंदी आहे। न साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे मां तकड़े भरे थो अचां। तव्हां खाओ। साईं ॾिठी हमरा सफ़ा लटू थी वन तो ते। पर गुला इहो त तूं बि करे पई सघे पोइ मां छो? छो जो मुंहिंजे ॻाल्हियुनि में उहो न चयां। पर छो? मां चाहे छॾ मूंखे रबू। मूंखे कसम आहे रब काइनात जो रबू मां तोखां पंहिंजो बदिलो ज़रूर वठंदसि ऐं मां तोखे तड़पाए तड़पाए मारींदसि। ही मुंहिंजी सीध आहे रबू। मां तोखे माफ़ कॾहिं बि न कंदसि। कॾहिं बि न कंदसि। कॾहिं बि न कंदसि। तूं मरंदे रबू तूं मरंदे वो भी मुझे हथा मरंदे तूं। बस रबू बस अकुल से। रेज़ खुदा जे वास्ते मूंखे तूं इतां आज़ाद कर न त ही ज़ालिम मूंखे हिते मारे छॾींदो। रबू हुकुम रेस बाबा साईं हुकुम। अड़े रे रबू इनके हिते छो बंद कयो हुई? हाँ जी रेस। अड़े रे मूं तोखां छा पुछो? हाँ छा पुछो तोखां? हाणे जो हाणे हिनके हितां आज़ाद कर। अल्लाह तव्हांखे आबाद कंदो रेस जो हिन ज़ालिम मां मुंहिंजी तव्हां जान था छॾायो। ऐं हा रबू हिनके वेंजारे सेंजारे वार बणाए मूं वटि वठी अच। छा छा रेस तूं छा थी समझे? तूं हितड़ी आसानीअ सां आई आहीं? न कॾहिं बि न। तुंहिंजे करे हिन रबूअ खे दर दर ते पिनणो वञी पियो सो बि फ़क़ीर बणिजी। इहो इन्हीअ करे जो तूं मूंखे पसंदि अची वई आहीं। तूं मूंखे बेहद पसंदि आहीं। न न न न रेस न ये नथो करे सघी। ईअं ई भला ईअं ई। छा ॻाल्हि आहे गुला? छा पई सोचे रही? बस साईं हिकु तकलीफ़ वारो लम्हो यादि अची वियो। तकलीफ़ूं त असांजे कुड़े पइजी वियूं आहिनि गुला पर तो रबू जे बाबति कुझु ॿुधाइण पई चाहियो? साईं रबो हिकु मोहरो आहे पराण इशारनि ते आहे पर कम सॼो कंहिं ॿी ताक़त जो आहे। मां तोसां वाइदो थी कयां गुला मां हुन ताक़त खे कमज़ोर करे छॾींदसि। गुला असां सां गॾु न हलंदी पर गुनाह जिते चाहींदी उते पुॼाई वेंदी इहो मुंहिंजो वाइदो आहे। साईं मां चयो हो न त शहबाज़ ख़ान भलो माण्हू आहे। हू अहिड़ो कुझु बि न कंदो जो असांजी इज़त ते को दाग़ लॻे।
सुखा ढोलण नज़र नथो अचे, काॾे वियो आहे छा? चवे थो त घर में थो विया त घर खाइण थो अचे। हर पासे सारंग ई सारंग विसड़म थो अचे। अदा ढोलण चरियन वांगुर सारंग सारंग चई बितिन सां थो ॻाल्हियूं करे, पर अदा ढोलण के बिटियूं बि वरंदी नथियूं ॾींदी। ऐं पोइ रोंदो रोंदो वीचारो घर खां ॿाहिरि थो हलियो वञे। सुखा मां तोखे केतिरो झलींदो हुअसि, झलींदो हुअसि त तूं सारंग भाउ जो वटपा न काए। तुंहिंजी प्यार त मुंहिंजे सारंग भाउ खे माराए छॾियो। छा मां दुश्मन हुयसि पंहिंजे पुट जी? छा मां इहो पई चाहियां? हाँ, सारंग पुट सां खां फुरिजी वञे। छा का मां इहे चाहींदी आहे त हुनजे जवान पुट खे खोट थियण खां पहिरीं खुदाइण मारे हलियो वञे? त मां पंहिंजे जवान पुट जे लाश जे मथां सीनू कुटे पार कढी रोए? अहिड़ी दर्दनाक ॻाल्हियूं न कर, न पाण रो न असांखे रोआर, असां अॻे ई रत रुना आहियूं। बस बाजाई बस, एॾो नाक न कर। सुखा मां चलींदो हुअसि न सारंग भाउ खे त हिन वॾेरी जे चक्कर में न चलींदो हुअमांसि न, पर उनजो नतीजो छा निकितो? सारंग भाउ भरी जवानी में असांखे छॾे हलियो वियो। सारंग पुट मां तोखे काथे ॻोल्हियां मां तोखे? बस बाजाई बस, हाणे एॾो नाक न कर। सजण साथी साथ छॾे विया, सजण साथी साथ छॾे विया, जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया। कान लॻी आ कुख कपियल, पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। घणा ॾींहं थी विया आहिनि त मासी दयाणीअ खे नाहे ॾिठो। मूंखे मासी दयाणीअ जी सिक बि ॾाढी लॻी आहे, ऐं कुझु ॾींहंनि खां मासी दयाणीअ सां मस्ती मज़ाक बि नाहे कई। पोइ छो न मासी दयाणीअ जे घर वञी मासी दयाणी सां चर्चा कजनि। हल केड़ो बी इदा तू? हा मामा मिठल, सभिनी जा ॾिठल वाइठल धकियल टुटल फटल छिॻियल मां ईदो जंहिंजो सदाई ख़ाली गीदो। अरे खाली गीदा न ॾेखार, पैसा कोन तो वठाए, सुन्या सखणा। एक्सक्यूज मी, इहो छा थो चए मामा मिठल? मां ऐं सुञो न मामा मिठल, मां सुञो काथे आहियां? हाणे मां सुञो न आहियां रहियो, मुंहिंजा ठठ ठांगर आहिनि जॾहिं खां मां कमदार थियो आहियां, कमदार। हा गीदा सदाई तुंहिंजा गीदा खाली छोड़े गीदा खाली करे घुमंदो आहे। उहो हिन जे लाइ जो मथां तो जहिड़ा बिशनी मुंहिंजा गीदा कटे वञनि त पोइ मां बिशनी आहियां? अरे ईदा बेदीदा ॿुधाए घर छो पोइ वञे? घर मां पंहिंजी परे जी वेझे जी चाचे जे मामीअ जे मासी दयाणीअ खे ॾिसण पोइ वञा, उन सां मिलण पोइ वञा, छो जो घणा ॾींहं थिया आहिनि त मां पंहिंजी हिन परे जी वेझे जी अॻितां पोइतां जाॾां काॾां मिटनि माइटनि सां रलियल मिलियल मासी दयाणी खे ॾिठो ई कोन्हे। अरे अधी दयाणी सां मिलण पवंदी?
छा लाइ? हू इज़त में आहे। इज़त वारी माई ॿाहिरि ऐं गैर माण्हू सां नाहे मिलंदी। एक्सक्यूज़ मी, गैर ऐं ॿाहिरियों माण्हू न त पोइ न मां गैर आहियां न मां ॿाहिरियों माण्हू आहियां। हिन ॻोठ जे जीजा जो कमदार ऐं मासी धयाणी जो परे जो अञा बि सम्झो त वेझे जो भाणे जो आहियां। अरे हल ठोया, ही वरी खान थी विया लाटू। अरे शिकिल ॾिठी अथई पंहिंजी, तूं वरी छाजो मुंहिंजो भाणे जो आहे? एक्सक्यूज़ मी, तुंहिंजो न, मां परे ऐं वेझे जी मासी धयाणी जो भाणे जो आहियां। हा अरे ॻाल्हि त मिड़ई साॻी आहे न, अधी धयाणी मुंहिंजी भेण आहे न। हाणे हले थो त खणाए न बुंड। घर में वॾो हिकिड़ो बुंड पियो आहे जेको खणी ढकण खां तीराई कराइणो आहे। हल त हली खणाए बुंड, हल इहो खणी आरे मिशन ते पहुचाए तॾे। हल बुंड, हा बस मामा मिठल, बिल्कुलु मां तुंहिंजो बुंड खणी आरे मशीन ते पुॼायां थो। हा पर यार वो मसलो इहो आहे त मूंखे जीजा जो हिकिड़ो ज़रूरी कमु यादि अची वियो आहे। मां पहिरियां जीजा जो कमु छॾायां, मां पोइ तुंहिंजो कमु कयां थो। हाली परे ते थी हाल बी वो वञे आ पुंड जो चयोमांसि कीअं वठी आव कई आहियां न अकुलमंद। साईं, मां भी ॻोठाणी छोकिरी हुअसि ऐं मुंहिंजी भी हिकु ज़िंदगी हुई, चंचल ज़िंदगी, खुशगवार ज़िंदगी। इहे ख़ूबसूरत तरीन हसीन लम्हा मूंखां अॼु बि नाहिनि विसरिया। अॼु बि मूंखे यादि आहे जॾहिं मां गुट ठाहे अॻियां रखी घुमंदी हुअसि त माण्हू मूंखे ॾिसंदा हुया ऐं मुंहिंजी शरारतूं ऐं तुंहिंजो मंगीतो मासात मंठार उन जे बारे में न ॿुधाई। मुंहिंजो मासात मंठार मुंहिंजे मथां वहलूर वेंदो हुयो, जान ईंदो हुयो मुंहिंजे मथां। मां भी बाग़ मथां जान ॾियण लाइ आतो आहियां जे मुंहिंजी जान क़बूल करे त। शहबाज खान, तूं ऐं हिन वक़्तु हिते? चाहत जी इंतहा करण आयो आहियां, इश्क जो हक़ अदा करण आयो आहियां। तोखे यकीन ॾियण लाइ ओ दिलरुबा मोहब्बत में तोसां वफ़ा करण आयो आहियां। कहिड़ी नियत सां आयो आहीं हिन वक़्तु राति जो? शहबाज खान, तूं असां ॿिन्हिनि खे कमज़ोर न सम्झजां। असां ॿई पहाड़ खां बि वधीक मज़बूत आहियूं। ॿुधाए त तूं कहिड़ी नियत सां आयो आहीं? तोखे हिन क़ैद मां आज़ाद करे तोखे वठण आयो आहियां। मूंखे वठण? तूं मूंसां हलंदी आं? हिन क़ैद मां फरार थी हिन वक़्तु राति जो? ॾींहं जो तोखे नथो वठी वञी सघां, तंहिं करे हिन राति जो आयो आहियां। ही मूंखे पंहिंजी ॻाल्हियुनि में आणे हितां वठी वञी कुझु अहिड़ो जो करे मां हिन जे साम्हूं ज़िंदगी भर कंध झुकाए छॾियां। मतां ईअं थो चाहे ऐं पोइ बाबा जे कयल क़त्ल जी अखियुनि ॾिठी शायदी बि कोन ॾींदसि पंहिंजी इज़त जे ख़ातिर। तंहिं करे मूंखे हिन सां गॾु नाहे वञिणो। छा थी सोची बात? मां तोखे वठण आयो आहियां। मां तोखे हिन क़ैद में ऐं हिन हाल में ॾिसी नथो सघां। ऐं गुला असां सां गॾु न हलंदी, पर गुलां जिते चाहींदी उते पुॼाई वेंदी, इहो मुंहिंजो वाइदो आहे। साईं, मां चयो हो न त शहबाज खान भलो माण्हू आहे। हू अहिड़ो कुझु बि न कंदो जो असांजी इज़त ते को दाग़ लॻे। हीअ माई त मूं ते एतबार करे थी, इहा इतड़े ई सड़ंदी, पर भाउ खे बि त हले जंहिंसां ज़िंदगी जो रुख बदिलाए छॾींदुसि। लाऊं लही। शहबाज, तूं अॼु मोटी वञ, मूंखे सोचण ॾे। पर बाख बस, मूं चयो न, मूंखे सोचण जो टाइम ॾे। हाणे जो हाणे हितां हलियो वञ। मतलब त खानज़ादी पग ॿधण खां पोइ
न चाहींदी त इहो वारिस खान राज जी पग बथे, छोजो खानज़ादी न वारिस खान जे पिते खां वाक़िफ़ आहे त वारिस खान केॾो हलवई खानदान आहे। ॿियो त जंहिंजे मथे ते पग ईंदी आहे न पीरू, वो मोए माराए खां सवा पग न हिलाईंदो। सातो वटि नेरन करण खां सिधो सालार खान जो फार्म हाउस ते वेंदासीं। जी सा रात भी मोबाइलियूं गश्त करे रहियूं असांजी ॻोल्हा में। एस सालार खान जे ॻोठ जे ॿाहिरां पुलिस असांजा सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। सालार खान ताईं पहुचण लाइ को बि रस्तो असांजे लाइ महफ़ूज़ न रहियो आहे। हा दा, सारंग ऐं वॾेरी जो क़तल ऐं सालार खान जी धीउ आख जो ज़ार न थियण ऐं ॿिया केतिरा ई क़तल थी वञण सबबु एॾा खानज़ादी पुलिस जे मथां वॾो ज़ोर हलायो आहे। खानज़ादी इन्हनि क़तलनि जे एवज़ असांखे गिरफ़्तार कराइण थी चाहे। जेसीं ताईं असांखे गिरफ़्तार नथो कयो वञे न, हिन खानज़ादी खे सुख सां जुड़ियो बि विहण कोन ॾींदो ऐं इहो जुड़ियो ई ज़ोर भरींदो हिन खानज़ादीअ ते। सारंग जे क़त्ल ऐं सालार खान जी ज़ाल हमीदा जे क़त्ल में असांखे गिरफ़्तार कयो वञे, इहे न सोडा फाट। ॿियो त वॾेरी वाख सां गॾु वारिस बि सालार खान जी क़ैद में आहे। ॿियो त जुड़ियो बि वारिस खान खे आज़ादु कराइण थो चाहे। न दादन न, इहो जुड़ियो या ग़लती कॾहिं बि कोन कंदो। वारिस खान खे बाज़ियाब कराइण जी, छो त जेकॾहिं वारिस खान बाज़ियाब थियो त पंहिंजे वित ऐं वसार जुड़िए वारनि खे कंदो परेशान। सो जुड़ियो कॾहिं बि वारिस खान खे बाज़ियाब कराइण न चाहींदो। पर रेस सालार खान जो चयो वारिस खान उन्हनि जो थी वियो। अरे पीरू, इहे वारिस खान खे पंहिंजो कनि त पोइ न। सामल दोदे वारा ईअं कीअं हलिया विया? सारंग जो पलांद वठण जूसे वारनि खां असांखे इतला ई न कयूं। शेरल मूंखे बि हयात ॿुधायो, तॾहिं त मां हयात खे वठी आयो आहियां। दोदो ऐं ढोलण हथियार खणी कावड़ में निकिरी पिया आहिनि भाउ जो पलांद वठण लाइ। यार घटि में घटि असां त उन्हनि जे पुठियां हलूं, कंहिं घाटी वादीअ में कमु था चऊं न। सामल दोदे वारनि जे पुठियां असांखे बि हलणु खपे, पर कई वॾी तकड़ अथनि। शेरल थी सघे थो मेरा बि दोदे वारनि खे ॿुधायो ऐं दोदो जज़्बात में अची हथियार खणी निकिरी पियो। यार इन त वॼाए छॾियो। यार हाणे जेकॾहिं वेही ईअं ॻाल्हियूं कंदासीं न त शेरल देर थी वेंदी। हलण जी कयो त पोइ अचो त हलूं। मतलब त खानज़ादी पग ॿधण खां पोइ न चाहींदी त इहो वारिस खान राज जी पग ॿधे, छोजो खानज़ादी न वारिस खान जे पिते खां वाक़िफ़ आहे त वारिस खान केॾो हलवई खानदान आहे। ॿियो त जंहिंजे मथे ते पग ईंदी आहे न पीरू, वो मोए माराए खां सवा पग न हिलाईंदो। छाकाणि त पग ॿधी राज खे हलाइण जो नशो ई पंहिंजो आहे।
अदन हाकिम खान जे मरण खां पोइ वारिस खान सालार खान वटि इन लालच में पियो रहियो त सालार खान ई इहा पग वारिस खान खे ॿधाईंदो। अदा पर इहो आसरो जुड़े में बि त रखी वठो हुयो। हा त जॾहिं ॾिठाई त न बूटो जुड़े ॿारियो न ई सालार खान पग ॿधी खानज़ादीअ हुक्म हलनि पिया हिन जुड़े ऐं शेरल जा। पोइ वारिस खान आयो बुखे वारो चक ऐं हेठां ई कई जुड़े जी सालार सां बग़ावत करे त मन काया पग मिले इन तरीक़े सां। पर पीरू वारिस खान खे थींदो बि हासिल आङूठो। दादा इहा आहे उतां खां वरियाम जी जिते जूसे वारा टिकियल आहिनि। मेहराब तोखे पूरी पूरी पक आहे त इन ई औताक में जूसे वारा रहनि था? हा दादा मूं पूरी तरह ताड़ कई आहे ऐं अखियुनि सां ॾिसी आयो आहियां त जूसे वारा इन उताक में टिकियल आहिनि। त पोइ अदा पक करण जी हाणे का बि ज़रूरत न आहे। हलूं था इन उताक खे बाहि ॾेई तबाह था करे छॾियूं। ढोलण भाउ आयो त मां बि इन लाइ ई आहियां त सारंग भाउ जे पलांद में न जूसे सां गॾु सभिनी खे ख़तम करे छॾियूं। मां पक इन लाइ थो वठां त असांजे बदिले जी बाहि में के ॿिया बेगुनाह न सड़ी वञनि ऐं वरी नई का दुश्मनी कर खणे। न दा महराब जूं अखियूं कॾहिं बि धोखो नथियूं खाई सघनि। अथा मूंखे कसम आहे सारंग भाउ जे रत जे पुड़े पुड़े जो अॼु न उताक में गिड़ी जूसे वारनि खे मारे उताक खे बाहि था ॾेई छॾियूं। भली सड़ी खाक थी वञनि। त पोइ हिते बीह छा कयूं? अचो त हलूं। लस्सी जरूर आणजांइ। खोड़ लस्सी दूसा खोड़ बाबा। बहुत पहुंची हो तो जो जुसा मात। उठो उछार थियो दुश्मन पहुंची वियो। अॼु तव्हां न बचंदो।